वडेरे दिले खान जो चैलेंज जेको भी वडेरे दिले खान जो चैलेंज पूरो कंदो उनके वडेरो इनाम है छेलो दींदो। वडेरे दिले खान जो चैलेंज जेको भी अब छो तो उठ का बने हेडे आवाज बुध अचे तो आवाज तो नथो अचे हाणे बुध अचे तो हाणे अचे तो चैलेंज वडेरे दिले खान जो चैलेंज हल पुछूस केड़ो चैलेंज आ तू वन माजी भंग बटारी जो टाइम आ हेडे भंगा पी ओडे चैलेंज हल केड़ो इनाम आ वो तो वठू न हल वडेरे दिले बमंड भी हां वडेरे दिले खान जो चैलेंज हल तेरे सो केड़ो चैलेंज आ छेलो दींदो चैलेंज वडेरे दिले खान जो चैलेंज सही केड़ो चैलेंज आ छा करनो आ सही वडेरे दिले खान जो चैलेंज इयो आ जेको भी मानू महमो 5 मिनटन में जेको खीर वधिक दोई आयो उनके वडेरो इनाम में छेलो दींदो जेको मना ज्यादा खीर दोई आयो हां पैसा को वधिक केर उशारा खबर पहुंचे नी तो हलो अचो आरे मोवाली अचो शुक्र है मौला जो गंज दिनो थे मां तो यो रोशो कयो चैलेंज दऊं मानन के खबर पए वडा मानू वठी आयो बाबा अच्छी है बा साईं बिस्मिल्लाह दिला खान बिस्मिल्लाह बता वडा साईं खुश बियो दिला खान आ दा भली आए यो साईं कमदार बार चैलेंज लाती करो या गाल सही आ या गाल सही है मां चैलेंज दे रही है हां ताम जेको भी मानू 5 मिनटन में मेमो खीर घणो जो तो हां उनके मां छेलो इनाम दी तुम चलो इनाम में हां तो मां को वधिक केर उशारा सही मां ये समझ जाई तो 3 मिनटन में मैं के खाली करे चा बात ऐसा कुछ नहीं खीर दो ऐसा सब छया साईं मां वरी 2 मिनट में सजी में दोई दिखाई दो अरे बच कर खबर पांजी है साईं मां एकड़े मिनट में ता के जेको 5 किलो खीर कढी नो हां हां मुजो नालो भी मवाली डेबू ती डेबू एड़ा डंगाना तो तू दिस बेटो मैंने के किए डंगानी मन खीर या कढी दो हिते डंग ना खीर कढणो आ हाने से केर वने पेरो वो दिशा थो ना दिसो हाल पेरो ए वने देश हेलो हेलो दिसो केतरो कढींदो दिसो सही दिसो छा याद करो छेलो इनाम छेलो दिसो यो छा दोईंदो हां सही वडेरा दिला खान सही आ कमदार थोरे छा बियो यो करे आयो नो साईं आधी किलो हां नालो छासी फैज मोहम्मद फेजू 1 किलो अरे तू वन हल मां आदेश दे ना तू फेजू 1 किलो फेजू 1 किलो हे वठो साईं तोरस कमदार तोर तू मां कमाल करे आयो आई फेजू 1 किलो साईं किलो नालो छासी माजो से पोपट किलो साईं फेजू 1 किलो पोपट किलो हां अरे तू वन वन हाने मोकला तो के किलो वडो खीर हां हलो हां 5 मिनट फेजू 1 तो किलो खबर पोपट किलो फेजू 1 किलो पोपट किलो फेजू 1 किलो पोपट किलो तोरे सही आवा तोर तोर में छा यो करे आयो नो किलो वडो आ सही तोर खबर पई वेंदी चैलेंज थी साईं 1.5 किलो हां 1.5 किलो हले यार तू नालो छा है मोहम्मद हनीफ इने बिनी के मारे तू मारे होय अन्या साईं माजो मवाली डेबू रहे था न छो अरे हां ना ए वरी तू दिस जाई हल पुट पियो जी इज्जत रख जा तू टेंशन न कर बा हल तो हल टकर कर वाह अच्छी माजो शी पुट अचियो सदको हाने त ये 5 किलो तोर चढ़ा कर वडा ए छा तो या हां हिकड़ो ढुक्का ए कर ए छा दो यार देखा है दे हे छा कडिया वा ते जा पूछ हे छा कडिया मा तुम 5-6 किलो कडींदो तू हे ढुक कडिया वा इनी करे चोंदो न त ये भंग चर्च ये मवाल पर छडे दे छड़ो मवाली में पूरो आ तू हाने छा कडिया वा यार मुजी गाल त बुध जमल भी दिस ना ये कुटन पईजी वेंदो आ ता जेकी मी दुई आवे उन जा घणा थण होया 4 थण होया मां जेकी मी दोई आया ना उन जो हिकड़ो थण होयो देखो परिया पीठो हां कुत्ता पुछियो सान होयो अरे छाले मो खीर सान मो कडिया वा अदा खीर कडिया छालो वो भी ढुक कडिया हां वो तारे मथे जोर दई यो ढुक कढी आयो यार वाह बाजी वाह दे मत चुमी तो जा
वॾे गोसा ॿुधंदा आहियो कॾहिं कंहिं ज़िंदगी में साल में जेको खीर न हुयो अरे की कमज़ोर इहो छेलो जेको बोली गेलो चलो खटे सही मोली साल में ॿुध हां इहो तुझे लाइ रोज़ जेको आहे न 2 किलो खीर पंहिंजे तरफ़ो फ्री थी वारे वाह बोतारा हूअं ई मां नशो कंदो आहियां न नशे मथां खीर लाज़मी आहे न त ईअं कमज़ोरी वठी करे वेंदी आहे वाह बोतारा वाह ले लो यार कमाल करे छॾियो न बवाली देबू अच्छा साल में खीर हेलो अच्छा साल में खीर ने कमज़ोर कॾहिं ज़िंदगी न ॾिठो ॾिठो ई आहे मवाली ॾेंबू जो डंक सलाम सही तो के सान वो किर कडिया है वाहूं न त वडो बिचनी आको हल छेलो त खट्यो ते